ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर कयूं पिया। तंगवाणी शाख के मंगर पुल वटि 20 फुट जो घारो पइजी वियो आहे। इतला बावजूद आपाशी अमलदार न पहुची सघिया। केतिरा ई एकड़ फसल ऐं 4 घर पाणी हेठि अची विया आहिनि। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण ते घारो बंदि करण में रुधल आहिनि। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। तंगवाणी शाख के मंगर पुल वटि 20 फुट घारो पइजी वियो आहे। इतला बावजूद आपाशी अमलदार न पहुता। केतिरा ई एकड़ फसल ऐं 4 घर पाणी हेठि अची विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर कयूं पिया। तंगवाणी शाख के मंगर पुल वटि 20 फुट घारो पइजी वियो। इतला बावजूद आपाशी अमलदार न पहुता। केतिरा ई एकड़ फसल ऐं 4 घर पाणी हेठि अची विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं तंगवाणी मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर साबिर बहलकानी खां। साबिर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, तंगवाणी के मंगर पुल वटि जेको आहे 20 फुटनि जो घारो लॻो आहे। घारे लॻण खां पोइ जेको आहे सो पाणी जेको आहे तेज़ी तरफ़ ॻोठियनि तरफ़ जेको आहे सो वधी रहियो आहे। हिन वक़्तु बि ॻोठाणा पंहिंजे मदद पाण मसरूफ़ आहिनि घारो बंदि करण जे लाइ, मगर आपाशी अमलो न पहुचण जे करे काफ़ी घर जेके आहिनि से पाणी हेठि अची विया आहिनि। ऐं जॾहिं त ॻोठाणनि पारां जेको आहे सो चयो वियो आहे त असां बार बार चवण जे बावजूद बि आपाशी अमलो न पहुतो, न अञा ताईं शाह खे बंदि कयो वियो। जी ठीकु आहे, अवांजी महिरबानी साबिर अपडेट करण लाइ।